नाज़रीन, हिन वक़्तु असीं मौजूद आहियूं ॻोठ मियांदाद चिंजणी में, जेको ॻोठ इंडस हाईवे खां तक़रीबन 3 किलोमीटर अंदरि आहे। हिननि ॻोठाणनि जो सभ खां वॾो मसइलो रोड जो आहे, जेको रोड 2 साल अॻु इंडस हाईवे खां हिन ॻोठ ताईं ठहियो हो, जेको अधु कारपेट कयो वियो ऐं अधु रहियल आहे। उन में बि ॻोठाणनि जूं शिकायतूं आहिनि। नया रोड खे तक़रीबन 2 साल खनि थी विया आहिनि। जेको हे सियारो गुज़रियो आहे, इन खां अॻु में सियारे में कमु शुरू कयो हुयो त असां काफ़ी शिकायतूं कयूंसीं। उन टाइम में बि जेको आहे कमु सही न पियो हले। जेको कमु हिननि कयो आहे बिल्कुलु नाक़स आहे ऐं सही न आहे, ऐं पथर बि सही इस्तेमालु था कनि ऐं डोज़र बि सही इस्तेमालु था कनि ऐं पाणी जो जेको आहे उहो बि सही नथा ॾियनि। बरसाति पवंदी, ॿार बचे निकिरण लाइ वॾी तकलीफ़ आहे। असीं कमु कयूं था, बर्फ़ जो ॾाढी तकलीफ़ आहे। गाॾी करे मतलब किरी थी पए, किथे करे, ऐं रश्का ॾाढा के उटली पिया आहिनि, गॾा गॾा माना सही नथा अचनि। वॾी तकलीफ़ आहे। असांजे ठेकेदार सफ़ा नथा अचनि। असांजे रोड खे हींअर ताईं कंप्लीट 2 साल थी विया आहिनि, को बि तरक़ियाती कमु सही तरह सां नथो थिए। ऐं हितां जा जेके बि आहिनि माने ही लिमेंट पूरी करे हलिया था वञनि। 2 साल गुज़रिया आहिनि, 1.5 साल कमु छॾे के थियो आहे। न ठेकेदार अचनि था, न मुआइनो था कनि। असां मरीज़ खणी था वञूं त 2 कलाक लॻी था वञनि नसीराबाद ताईं। असांजो इहो मुतालबो आहे त रोड जी जांच कराए ऐं जल्द जे जल्द कमु कराइजनि। असां रोड जो जेको डांबर जेको थींदो आहे उहो बि मोबिल वांगुरु तेल हुयो, ख़ाली डांबर बि न हुयो। ऐं रस्तो काफ़ी टाइम खां वठी बेकार पियो आहे। एमरजेंसी वग़ैरह अचे थी, गाॾी काफ़ी एक्सीडेंट वग़ैरह बि थिया आहिनि हिते। ॻोठाणनि जो मुतालबो आहे त हुकूमत वक़्तु असांजा चूंडियल नुमाइंदा निंड्रू छॾे असांजे ॻोठ जा मसइला हल कनि ऐं रोड जो रहियल कमु जल्द मुकमल करायो वञे ऐं रोड जे ग़लति कार्युनि में जेकी बि अमलदार मुलविस आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कैमरामैन सजाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद।